जी सालियापट जा रहवासी आहिनि जेके सालियापट पुलिस खिलाफ़ ऐं बासरनि खिलाफ़ सखर प्रेस क्लब अॻियां एहतिजाज करे रहिया आहिनि। असीं मौजूदु आहियूं सखर प्रेस क्लब सां ॻाल्हायूं था उन्हनि सां त उन्हनि जो छा चवणु आहे। बच्चा असांजा नी में कुछ खणी वियो आहे, कुछ मरी विया, फुटियूं खणी वियो आहे, ॿ माल मारे वियो, असां ग़रीबनि सां कार करे वियो। कल्ह रेट कई बच्चा असांजा मरी विया, माल असांजो मारे वियो, खणी वियो आहे भाउ असांजी फुटियुनि जूं टालियूं। सर हिननि जी ज़मीन आहे सालियापट जे भरिसां, हिननि जी इस्लामदीन सोलंकी ॻोठ, उन में जेको आहे हिननि जी ज़मीन आहे इस्लामदीन सोलंकी जी। उन ते SHO जेको आहे ज़ुल्फ़कार जेको आहे चाचड़ अची करे कब्ज़ो कयो आहे ऐं हिननि खे थ्रेड थो करे ऐं जेको आहे हिननि जे मथां रोज़ जेको आहे हिननि जा माण्हू ॿधी थो वञे। SHO कंहिंजी बासर जेको आहे माण्हुनि जी भंगार थो वहे ऐं महिरबानी करे असां चऊं था त इंक्वायरी थी करे जेको आहे असांजे जेको बि आहे असांखे हक़ पंहिंजो ॾिनो वञे। आकल पाणी जा वठी अची रूपोशाले कहिड़ा कहिड़ा अची ज़मीन ते जेके असांजी कब्ज़ा करे राति जो फायरिंग थो करे। उन खां बाद में असांखे कल्ह अची रेटियूं कंदे असांजा मालक आयो आहे, 5-10 पारूं आयो आहे, दर भॻा ते गेटियूं भॻियूं ते ॿारनि जा हवा डरी पिया आहिनि। असांजो SP साहिबु सखर ज़िले रखे, DI साहिबु सखरा रखे, असांजो अर्ज़ु आहे त असांजी हिफ़ाज़त करे, असांजी कोई हिफ़ाज़त नथो करे। सालियापटारी पुलिस असांजूं फुटियूं मारे वई आहे, असांजे घरनि ते कब्ज़ा असांखे मारे विया नी, का शइ न बचो अथऊं भाउ असांजी ॿनिनि ते कब्ज़ा खातनि वारनि ते। जी मुज़ाहिरो कंदड़ मुतासिरनि जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त SHO जेको आहे सालियापट उहो बासरनि जी वांगार वहंदे ज़मीन ते कब्ज़ो कराए ऐं हथियारबंद माण्हू वेहारे छॾिया आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी करे SHO सालियापट खां तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं ज़मीन तां करायल कब्ज़े खे ख़तमु करायो वञे। कैमरामैन शबीर जोगी सां गॾु जावेद गुंजो, सिंध TV न्यूज़, सखर।